नाज़रीन, सिंध सरकार की हिदायतुनि ते अवाम के रिलीफ ॾियण लाइ रेवेन्यू खाते तरफ़ां ॾहरकी में बचत बाज़ार लगाई वई आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है रमेश कुमार जी। रमज़ान शरीफ के भलारे महीने में हर साल जी हिन साल भी रेवेन्यू डिपार्टमेंट तरफां ॾहरकी जे मेन प्राइमरी स्कूल में बचत बाज़ार लॻाई वई है, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि के अॻवाननि शिरकत कई है। अचो तो साण इन्हनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो बचत बाज़ार के हवाले से छा चवणु आहे। साहब के डायरेक्शन से सिंध गवर्नमेंट के हिदायतन ते बचत बाज़ार लगाई वही है, पर उनके असां बेहतर ए खूबसूरत इन जे करे वधीक रश लगे पई जो हितों जे माण्हुनि जो तामुन है। अज असां वटि माड़ी गैस भी विज़िट कयो, जैं 7.5 लाख रुपए जो इतने असांखे चेक ॾिनो है ऐं उहो भी इंशाल्लाह सब्सिडी में ख़र्च थींदो। असांजी कोशिश हूंदी त इनके शाम ताईं असां रमज़ान बचत बाज़ार के वठी वञूं ऐं जो कि ईद जा कुछ आइटम आहिनि, सेवियूं आहिनि, मेहंदी आहे, उहे भी स्टॉल इंशाल्लाह 2 ॾींहंनि में उहे असां लगी वेंदा। माड़ी पेट्रोलियम की तरफ से 7.5 लाख रुपया कंट्रीब्यूट किया गया इस बचत बाज़ार के लिए। इतने जी तुम ॾिसो था पिया तो ॾहरकी में बनस्बत ॿियनि शहरनि जे ज़िले घोटकी में जो ॾहरकी में जो बचत बाज़ार है उनजो तमाम वधिक फ़ायदो इहो है तो शहर का जेके कुछ शयूं आहिनि उहे घटि अघ में मिलन थियूं। माण्हुनि खे रिलीफ मिले तो, ठीक है ना। ॿाहिरि आलू 50 रुपए किलो आहिनि, हिते 30 रुपए किलो आहिनि, माना 20 रुपए सब्सिडी है। टमाटर जेका आहिनि ॿाहिरि 80 रुपए किलो आहिनि, हिते 50 रुपए किलो मिलंदा, 30 रुपए सब्सिडी आहे। माण्हुनि खे रिलीफ मिले तो, ॾाढो बहितरीन कमु आहे। बाज़ार में वॾो फ़ाइदो मिली रहा है। ॿाहिरि जेका शइ तव्हांखे मिले थी उहा ही अंदर जेकी 20 खां 30 ऐं 40 रुपए हिकिड़ी बोतल आहे जे पेप्सी जी आहे, उहा ॿाहिरि 150 में आहे त हिते 120 रुपया आहे। रूह अफ़ज़ा सुम्हिया त असां कपिड़नि जा जोड़ा जेका आहिनि 850 जेका ॿाहिरि 1250 रुपयो, ऐं जेको नंढा कपिड़ा गारमेंट जा आहिनि उहे तक़रीबन ॿाहिरि जेका आहिनि तक़रीबन 500-600 रुपए जो, हिते होलसेल रेट ते 250 रुपए में तव्हांखे हिकु शइ सारे चेक कंदा। जेका गंदी हूंदी आहे उहो ॿाहिरि कढी छॾींदा आहियूं, गंदी शइ कंहिंखे मिलंदी न। 15 रुपया 20 रुपया 10 रुपया है, एक आइटम से फ़र्क़ है बाज़ार को। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ॾहरकी शहर जियां ज़िले घोटकी के मुख़्तलिफ़ शहरनि घोटकी, खानपुर मार, मीरपुर माथेलो, बावड़ो ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में अहिड़ियूं बचत बाज़ारूं लॻायूं वञनि जीअं महांगाई के दौर में माण्हू सस्ते अघ ते सामान